अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा वल तंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून वला तकूनू कल्लज़ीना नसुल्लाह फअन्साहुम अनफुसहुम उलाइका हुमुल फासिकून ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नत हुमुल फाइजून लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह वतिल्कल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगार मोहम्मद अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबा औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ीर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आए बुलबुलान गुलचे गुलज़ारे अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुँह खोलियो वॾे आवाज़ सां खुली मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह।
निहायत इज्जत एहतराम जे काबिल बुजुर्गो, मोहब्बत वारा भाइरो, महबूब करीम जा आशिको, ही दुरूहानी दीनी जलसो अजीम शान महफिल इज्तिमा जेको हजरत क़िबला साईं मोहम्मद अब्दुल गफ्फार अल मारूफ पीर मिठा सानी दामत बरकातुल आलिया जन जे ज़ेर सिदारत अवां ॾिसी रहिया आहियो। क़ुरान करीम जे हिफ़्ज़ कंदड़नि, यादि कंदड़नि नौजवाननि बचड़नि खे दस्तार फज़ीलत वधाइण जे लाइ मुनअक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला मूं सहकार खे हिन महफ़िल में अवां जी ज़ियारत नसीब फरमाई ऐं मूं अवां जे साम्हूं मालिक मिठी जी मशीयत ऐं करम सां कुछ आयतूं सबूरियूं तिलावत करण जी सादत हासिल कई आहे। उन्हनि आयतुनि जे मुतालिक़ अर्ज़ करे इंशाअल्लाह अज़ीज़ अवां खां इजाज़त वठंदुसि। रब्बुल आलमीन मुंहिंजो अर्ज़ करण, अवां जो ॿुधण ऐं जन भलारनि ख़ुसूसन साईं हाफ़िज़ अमीर बख्श हज़रत मौलाना बदरुद्दीन नूरी ऐं ॿिया निहायत ई मुबारक जा मुस्तहिक़ आहिनि जिन्हनि अज़ीम शान जलसे खे मल्हायो, अहम किरदार अदा कयो। ख़ुदा उन्हनि जी बि हा कोशिश ख़िदमत मक़बूल मंज़ूर फरमाए। आयतुनि सबूरनि जी इब्तिदा हर्फ़े निदा सां है। अल्लाह ताला पंहिंजे ईमान वारनि बाननि सां मुखातिब ऐं ईमान वारनि बाननि खे रब करीम सदे पंहिंजो इरशाद फरमायो। मगर यह याद रखो त ईमान असुल शे जंहिंजे मथां नजात जो मदार आहे, जंहिंजे मथां छोटकारे जो मदार आहे, जंहिंजे मथां जन्नत जे मिलण जो मदार आहे, उहो आहे मदीने जे घोट जो इश्क ऐं अदब। लाड़काणे वारनि जो सुभान अल्लाह इहो त कोन सम्झ में अचे। न इहो आवाज़ न काफ़ी, आवाज़ खपे, वॾो आवाज़। हथ मथे करो ऐं खुली सुभान अल्लाह करो। सय्यदुल मुरसलीन महबूब रब्बिल आलमीन अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां हकीकी सच्ची मोहब्बत ज़बानी आरज़ी वक्ती न पर दाइमी मोहब्बत ईमान कामिल जी लाइ शर्त असासा बुनियाद। क़ुरान पाक मां हदीसुनि मां इहा ॻाल्हि वाज़िह। उन सां गॾु वरी महबूब करीम जे अदब, तज़ीम, एहतराम जो बि असां तव्हांजे मथां फर्ज़ आहे थिए थो। उन ई तरीक़े सां जंहिं तरीक़े सां मुस्तफ़ा करीम जे रूबरू दीदार कंदड़नि हबीब जे पाक ज़ुबान मां क़ुरान करीम ॿुधंदड़नि मदीने जे घोट जे पुठियां निमाज़ूं पढ़ंदड़नि ऐं आका जी कदमनि सां क़ुर्बान थींदड़नि अदब ऐं तज़ीम करे ॾेखारियो त सुन्नीयो अवां
पुष्ट बपुष्ट पहुते निहारियो तव्हांखे सुन्नियत मिलंदी अल्लाह अल्लाह जे हबीब जी मोहब्बत मिलंदी हबीब करीम जे प्यारनि असहाबनि सबूरनि हबीब जे बचड़नि इमामनि सुहरनि हबीब जे उम्मत जे कामिलनि वलीयनि ऐं रब्बानी आलिमनि सालहनि ॿारनि सां अक़ीदत ऐं प्यार मिलंदो उनखे कॾहिं बि विसारियो न हेॾे मूड़े निहारियो जलसो ॿुधण आयो या हे विसरायो कना निंड फिटायो सफ़र कयो आयो वेठा आहियो त कुझु तवजो ॾियो न मुंहिंजा मिठा इनखे कॾहिं बि ज़हन मां न निकारियो कॾहिं बि ज़हन मां न कढो पंहिंजे अक़ीदे जी मज़बूती पंहिंजे अक़ीदे में रुसूख़ पंहिंजे अक़ीदे में इस्तिहकाम उन जे लाइ तलब कयो तड़प कयो सिखण जी कोशिश कयो सखिया नारा हणी रुगी घड़ी जे जज़्बे जोश जी बजा तरबियत रखो सिखो असांजो अक़ीदो असांजे वॾड़नि जो अक़ीदो ही हो आहे उन जा ही दलील आहिनि ही सबूत आहिनि असांजो अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान हदीस आहे 1,24,000 नबियनि जे तालीम जो ख़ुलासो आहे 1,24,000 या 1,30,000 मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे मुताबिक़ असहाब किराम वारो अक़ीदो आहे औलिया किराम वारो अक़ीदो आहे उन ते पहाड़ खां बि वधीक मज़बूत बोतल ते चांहि जे कोप ते भाकुर ते दोस्तीअ ते अक़ीदो न वठो दुनिया रुसे रुसण दे पर मदीने वारो न रुसे छा कयो अल्लाह जे कामिल वलीअ भित जे दरनि ते विहण वारे सोने अब्दुल लतीफ सुभान अल्लाह फरमाए तो शाल में विसरी तू मुझा महबूब अव्हां खे विसारे न सघो शाल में विसरी तू ॿियो लोक सभु ई विसरे मतलब इहो मूं जीअं पाण पासे न करी मोहब्बत सां माला माल रहो अक़ीदे अहल सुन्नत वल जमात सच्चो अक़ीदो सुहिणो अक़ीदो सही अक़ीदो जंहिंमें प्यार ई प्यार आहे न गिला न गारा न गंदा न गुस्ताखी आहे जंहिंमें सभिनी प्यारनि जो क़दुरु आहे सभिनी जी शान जो एहसास आहे इन ते मज़बूत तव्हां जेकॾहिं गौर कंदो तव्हांखे हर वली जो कामिल इन अक़ीदे में मिलंदो हर रब्बानी आलिम इन अक़ीदे में मिलंदो हर फयाद हस्ती इन अक़ीदे में मिलंदा जो अक़ीदो को बि तव्हां क़बूल करण जे लाइ न सोचो न तयार रहो न ॿुधो बसि पंहिंजे मोहब्बत जे मस्ती में रहो ख़ुदा ऐं ख़ुदा जे हबीब खे राज़ी कंदा रहो पहिरियों इरशाद कहिड़ो आहे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह ए ईमान वारा अल्लाह खां डिजो अल्लाह जो खौफ रखो अल्लाह ताला जो डप रखो खुदा जो खौफ अहिड़ी प्यारी शइ आहे जो जंहिंमें बि खौफ़ खुदा आयो उहो हिकु न ॿ न कई गुनाहनि खां बची छा था सम्झो आया न पुनहा न पुछो पुछो था न पुछो था मौलाना साहब ॼाणंदो त महिनत त घणी कई आहे पर शायदि तव्हांजे कन ते इहा ॻाल्हि ठहकी नथी दिमाग़ में पर मूं ते एहसान करे वॾे आवाज़ सां सुभाणे अलाह ॾेई ॿुधायो पहिरीं शइ कहिड़ी आहे अल्लाह जो खौफ
खुदा जो खौफ जब इंसान में आयो, इंसान में मौजूद हो, इंसान में खौफ इलाही आयो तो हिकु न ब न कई गुनाहन खां बची पवंदो। उन खौफ में पहिरीं पहिरीं शख्सियत या मिसाल तव्हां अल्लाह जी नबीअनि ॾे निहारियो। जो सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चवंदो कर अल्लाह जा बांधड़ो, असांजो अक़ीदो आहे ग़ालिबन हर मुस्लमान जो इहो अक़ीदो आहे त अल्लाह जा नबी गुनाह खां पाक आहिनि, गुनाह कंदा बि न, गुनाह सोचींदा बि न, गुनाह खे वेझाई न वेंदा, गुनाह जो तसव्वुर ई न आहे नबीअ खां गुनाह थी नथो सघे। इहो सॼो ईमान। पर उन हूंदे अल्लाह ताला जे खौफ ॾे निहारियो, अल्लाह ताला जी ज़ात बरकत जो डपु उन्हनि खे केतिरो हुयो। अॼुकल्ह जेकॾहिं को बुज़ुर्ग जो औलाद आहे, कंहिं सादात सगुर जो औलाद आहे त उन खे मवाला मिड़ी था वञनि, चमचा मिड़ी था वञनि, बाबा तूं नबी जो बच्चो तोखे छा थींदो, किन्नू पाणी बि ॿाहिरि खाए। अब नबी जो औलाद किन्नू पाणी आहे? जवाब ॾियो। न ॾींदो जवाब तॾहिं मां पंहिंजो टाइम वठंदुसि। ऐं वरी उहे सादात सगोरा सम्झनि कोन था त ही किरियास खे चवनि छा पिया, छा था ॻाल्हाइनि असांजे लाइ। हबीब करीम जा आशिको जेकॾहिं के नबी पाक जे औलाद मां को नंढड़ो या नौजवान बच्चो आहे, उनखे सम्झायो थो वञे छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजी इबादत, छाजी फलाणी ॻाल्हि। मगर अल्लाह ताला जा बांधड़ो होॾे नबीअ जेके मासूम आहिनि, जॾहिं क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक अल्लाह जा वली न उन्हनि जे मथां को खौफ आहे, न उहे ग़मगीन थींदा। जॾहिं वलियनि खे खौफ न आहे त नबीअ जो त मक़ाम ई निराला। इन हूंदे तव्हां अल्लाह जी नबीअ ॾे निहारियो, क़ुरान करीम खे सम्झण जी कोशिश कयो। असां वटि इन ॻाल्हि जो फुक़दान आहे, इन पासे तवजो न रहियो आहे। अल्लाह करे त असां में शौक़ पैदा थिए, क़ुरान करीम खे सम्झूं, क़ुरान करीम जे मानी मतालिब ते गौर कयूं। हज़रत यूसुफ सुनो अल्लाह जो अज़ीम शान नबी। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। छा थो चई ॿुधाए? चवंदा आहिनि तव्हांजी लाड़काणे वारा त मदीने जे घोट खे 40 सालनि जी ज़िंदगी ताईं ख़बर ई कान हुई त को मां नबी थींदुसि। पर हाणे तव्हां हज़रत मौलाना कारी गुल मोहम्मद साहब जी तिलावत में ॿुधो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी मुतालिक अल्लाह जो इरशाद हो। छा हो? हुननि क़ुरान में मशवरो कयो, सलाह कयूं त हुनखे खूह जी अंधेरनि में उछलायूं। भावा बाबा हुनखे वधीक प्यार थो ॾे। इंसानी मिज़ाज तबई तौर ॻाल्हि बर्दाश्त न पिया करे सघनि। हुन पंहिंजे प्यारे भाउ हज़रत यूसुफ सोने खे पीउ खां मोकल था वठनि, बाबा असांखे इजाज़त ॾे, असीं पंहिंजे भाउ खे वठी वञूं, रांदि खेॾायूं, घुमूं फिरूं, असांखे को बि डपु कोन्हे। छाजो डपु आहे? वॾी जमायत आहियूं, खाना पान में आहियूं। अल्लाह जे प्यारे हज़रत याकूब फरमायो इन्नी अख़ाफ़ अन याकुलहु ज़िब। मुंहिंजा पुट मूंखे महसूस थो थिए, ख़ौफ़ थो थिए त मुंहिंजे बच्चे खे बघड़ न खाई वञे। आवाज़ भलो पर थोरो, हाय जेकॾहिं हुजे मोरो सुभान अल्लाह जा धमाका। अल्लाह जा बांधड़ो छा में उछलायो? खूह में।
अल्लाह जी कुरान पाक फरमायो व औहैना इलैहि लतुनब्बिअन्नहुम बिअमरिहिम हाज़ा व हुम ला यशउरून। खूह में हजरत यूसुफ नंढी उम्र जो आहे उनजे पाक जिस्म जी कमीस लाही वई आहे, सिर्फ हेठों धर ढकियल आहे। खूह में अल्लाह फरमाए थो असां उनखे वही मोकिलियो त मुंहिंजा सना यूसुफ गम न कर, परेशान थी। उहे ॾींहं ईंदा जो तूं इन्हनि खे सभु ख़बरूं ॿुधाईंदे। माना हज़रत यूसुफ साईं खूह में आहे, नंढी उमिरि में आहे, उनखे अल्लाह ताला इहो ग़ैब जो इल्म बि ॾिनो त अॻिते हली हीअं थींदो। ऐं इहो बि फरमाए असां हुनजे वही मोकिलियो। हज़रत यूसुफ नंढे हूंदे नबी आहे, उन वटि वही आयो आहे। बाक़ी मदीने जे घोट जे लाइ किथां थो आणी त 40 साल ते ख़बर ई कान हुई। अजीब ज़हन पर असल छा आहे त जॾहिं न कंहिं सां मोहबत न हूंदी आहे त पोइ ऐब कुसूर माज़अल्लाह कई ॻाल्हियूं इंसान खे ॾिसण में ईंदियूं आहिनि। मजनू वीचारे जी लैला सां मोहबत कंहिंजी अदा कोन थो जवाब ॾींदी। मजनू लैला जे मोहबत में आहे। माण्हुनि चयसि मजना लैला में ॾिठो छा अथई, छा आहे लैला में? चई त ॻाल्हि ॿुधो, इन मुआमिले में तव्हां मुंहिंजे में मुदाख़लत न ॾियो। नेठि ॻोठ जे कईअ खे या वक़्त जे हाकिम खे बेहा ॻाल्हि ज़हन में आई। कुझु नौजवान औरतूं घुराए, लैला खे बि घुराई, लाइन में विहारे। मजने खां पुछी दे ख़बर ही ॾिसी तो औरतूं तुंहिंजी लैला इन्हनि जी पेर जो मट आहे। वाह रे वाह। मजनू चयसि ॻाल्हि ॿुध, तूं त जो कुझु चई पर तोखे लैला जी ॾिसण वारी अख कान्हे। सुभान अल्लाह। ॾाढा चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ, खुली चओ अल्लाह मदीने मोकिलई। 8 करूं मां कुल्ह ते रखियो निहारे वेठा। तोखे ॾिसण वारी अख न आहे। असीं नंढड़ा आहियूं, स्कूल पढ़ूं था, हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह अलैह जो दौर आहे। माण्हू चवंदा त सुरमो थो पाए तॾहिं खां फ़क़ीर टिपजे हीअं थो थिए। ऐं हाणे चीनी खणी निहार त उन जवान जे मुरीदनि जा मुरीद तो सुभान अल्लाह। खुली जाझा चओ, वॾे आवाज़ सां चओ, ॾाढो भलो बानो आहे। पर जॾहिं तुम्हारी इंजन चालू थिए धिके स्टार्ट थी वई आहे, मां छा थो करे सघां। हबीब करीम जा आशिको मजनू हाकिम खे चयो त तोखे ॾिसण वारी कीअं चरियो आहे। मजनू माना चरियो, वाकई चरियो आहे। पर हुनखे मोहबत हुई, एतिरी मोहबत जो लैला ख़ैरात ॾींदी हुई। मिस्कीन खे दर ते ईंदा हुआ, मजने खे ख़बर पई, उन बि ठकाजी कयो। ठकजी त न पवंदव न, मां टे खे हर भरो कयां साईं, हा थकिजी पओ त पोइ न। असांखे अल्लाह साईं जी महिरबानी सां साईं जे ग़ुलामनि जे ग़ुलामी जी निस्बत बि आहे, पर साईं जी तबियत बि दिलि भर जो वेही असांजे ग़रीबाणे अर्ज़ खे ॿुधनि था, तशरीफ़ फरमा थियनि था। अॼुकल्ह वेहण ॾाढो ॾुखियो आहे। अल्लाह करे असांजी मथां संदन छांव क़ाइम रहे। मजने खे जो ख़बर पई त ख़ैरात थी हले। सुभान एक दिन मजनू का साथ ले आप सारा कुछ मुझे लिल्लाह दे। हमरा प्यालो खणी अचे बीही रहियो, किस्तो खणी चऊं, फ़क़ीराणो किस्तो खणी अचे बीही रहियो।
मूंखे बि ख़ैरात मिले, मूंखे बि कुछ न कुछ वंड मिले। लैला खे ख़बर पइजी वई त मजनू आयो आहे। फ़कीर जी लाइन लगी पई आहे, आई लैला और सबों को कुछ दिया, हाथ से मजनू के कासा ले लिया। ॿियनि खे ख़ैरात ॾेई मजनू खां हो का प्यालो ई खपे वठी खिलिया। मां ॾाढी थी मजना, ॾाढी थी, तूं बि ख़ैरात वठणु आयो हुई त मजनू इन जी वजह जो रुख करे खुशी में नची तो ये बना हरगिज़ नहीं ये नाज है, ये मेरे महबूब का अंदाज है। समझो इन ॻाल्हि खे, अमां खे इन ॻाल्हि जो शूर कोन्हे को। ही मोहब्बत जी मौज आहे, ही इश्क जो इम्तिहान आहे, ही आज़माइश आहे। ही मुंहिंजी महबूबा मूंखे ॾिसे थी पई त पेट वारो आया सची मोहब्बत वारो आहे। अल हर्फ़ परे न वञा, हबीब करीम जा आशिक़ो, मदीने जे घोट जा सचा उम्मतीओ। इहो बाक़ी दुआ त नबी करीम 40 सालनि खां पोइ न, ॼमण खां पोइ न, ज़मीन आसमान ठहण खां पोइ न, काइनात जो ज़र्रो ज़र्रो बाब में मौजूद थियो आहे। मुहम्मद घोट अॻई नबी आहे, ख़ातमुन नबिय्यीन आहे, नबी पाक नबी आहे। पर ॿियनि नबियनि खे जो ख़ुदा नबूवत ॾिनी, ॾियण वारो ख़ुदा आहे, वठी विरहाइण वारो मुहम्मद करीम आहे। अल्लाह या सय्यदी या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली मुर्तज़ा, या गौसुल आज़म दस्तगीर। हबीब जा आशिक़ो, ईमान असुल शइ आहे, खुदा जो खौफ इंतहाई अहम शइ आहे। मूं हज़रत यूसुफ सोने जी ॻाल्हि बि कई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इम्तिहान आया, आज़माइशूं आहियूं, पर उन अल्लाह जी नबीअ में खौफ केतिरो आहे, अल्लाह ताला जो डप केतिरो आहे। अल्लाह जे क़ुरान करीम फरमायो, वरावदतहुल्लती वफ़ी बैतिहा। अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी राणी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई त लक हलिया, मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अल्लाह ताला जो नबी यूसुफ जे घर में आहे, वक्त जी राणी आहे, बादशाह मिस्र या अज़ीर आज़म मिस्र जी अहलिया है। उन कमरा ठहराया, लाइन लगाई, 7 कमरे ताईं वठी वई आहे। आई त लक हलिया, मां तुंहिंजे लाइ तयार आहियां। अॼुकल्ह मूंखे साईं हाफ़िज़ नाले मिठी साहब भट्टी जे फर्ज़ंदनि ॿुधायो त साईं हाणे हिते अहिड़ा सेमिनार थियनि था जिन में ज़ोर नथो वञे त बाबा औरतूं ऐं मर्द बराबरि जाॻो पिया या न? थोरो ॾाढा ॻाल्हायो न बाबा, छा में बराबरि हल? औरत 12 ॼणे थी बि मर्द खे बि ॼणाए, हर वक़्तु हुअ नकली वठो करे। जीअं था टेलीविज़न ते ॿुधनि, जीअं था अंग्रेज़नि जो बयान अचे, ईसाइन यहूद जो अचे, असांजा नौजवान मुस्लमान 17 ॿधी बीही था रहनि। हाणे हिन भिरिया में हिंगोर जा शहर में जलसो मूंखे चिठी लिखियो मौलवी साहब त टेलीविज़न ते आयो आहे त मर्द पंहिंजे घर वारीअ जो खीर भली पी। मुंहिंजे यार नसीब भला अथव, छाजी में ढगी धारियो छा ॿई फ़ाइदा रखो।
अजीब सोच थी भैया जिसे चैनल को बुधाए ती थी बुधाए फलाणों को बुधाए जन वेचारन के न मोते सुहारिया न शह पर बस अदिन जो नमूनो के वचे ता बीहन तरो फीसर अकुल लभे कोन अरबी जो इल्म लभे कोन ठका खणी था कराइन त बाबा घर वारीअ जो खीर भली थियो परसो अञा नवा इंकिशाफ थींदा औरत खे मकाम ॾिनो आहे त मदीने जे साईं ॾिनो आहे औरत जी संभार कई आहे त मदीने जे घोट कई आहे यतीम जी यावरी कई आहे त मदीने जे घोट कई आहे अखलाक सोहणो ॾिनो आहे त मुस्तफ़ा करीम ॾिनो आहे पर्दो सेखारियो आहे त मदीने जे शहंशाह सेखारियो आहे नबी करीम ख़ातून जन्नत खे तहरीम कहिड़ी ॾिनी आहे अज़वाज मुताहरा खे छा सम्झायो आहे उहो कलमे पढ़ण वारो सॼी दुनिया जा तेल लॻी पवनि उन्हनि खे थोॾो हणी छॾियो असांजो कंध झुकियल आहे त ख़ुदा जे अॻियां जे दिल झुकियल आहे त मोहम्मद मुस्तफ़ा अजीब अजीब सोचूं पे पैदा कयो अल्लाह ताला शरसा तव्हांजे ईमान खे अमाल खे अखलाक खे महफूज़ रखे सोए नबी करीम सां मोहब्बत अता फरमाए हेॾे वक़्त जे हाकिम जी राणी आहे असीसे मिस्र जी घरवारी आहे सते कमरे में वठी वई आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम चए हई तलक हलियो मां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां तयार आहियां अल्लाह जे नबी फरमायो माज़ल्लाह रब पनाह में रखे मां गुनाह का पाक है बुजुर्ग लिखा जॾहिं अंदर ज़ुलेखा सवोरी वठी वई आहे त बुत पियल हो उन कमरे में बीबी साहिबान बुत जी मथां पंहिंजो रओ रखियो हज़रत यूसुफ पुछेसि तो छाला कि मूंखे हिन बुत खे मां पूजींदी आहियां सजदा कंदी आहियां हया थो अचे त इन जूं अखियूं पर्दे में रखी छॾिया मां ग़लति ॻाल्हि जी तलब पई कयां हुन जो ईअं चवण ऐं हज़रत यूसुफ जे नूरानी अखियुनि मां पाणी हली पियो पाण फरमाइनि था ज़ुलेखा तुरा शर्म आमद तोखे हिन बुत खां शर्म आयो आहे तोखे हिन जो हया थियो आहे तूं हिन ॾींहुं लॻ थी रही तोखे इन्ही जो हया वा मूंखे अल्लाह जो हया ॾाढा तो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां तो चओ मां कसम थो विझां रब करीम जो मोहम्मद हबीब जो उम्मती आहीं ॿुधा अकेलो कमरे में वक़्त जे हाकिम जी अहलिया तलब थी करे फरमाया थो तोखे हिन पुत जो हया वा मूंखे अल्लाह जो हया पर क़ुरान करीम ॿी ॻाल्हि कई आहे वलक़द हम्मत बिही वहम्म बिहा लौला अर्रा बुरहान रब हज़रत बीबी साहब इरादो कयो अल्लाह जो नबी इरादो न को करे इरादो कई कोन को करे हाँ पर न कई छो न कई अल्लाह जो बुरहान ठही बुरहान कहिड़ी शइ आहे अल्लाह ताला जे कामिल वली इल्म हदीस जे माहिर जो हर देवबंदी या सुन्नीअ जी सनद उन सां मिलंदी आहे हज़रत शाह वलीउल्लाह मदद दहलवी रहमतुल्लाह अलैह अल अक़ीदतु सहीहत में लिखियो आहे तो बुरहान कहिड़ो हो हज़रत यूसुफ सोने निहारियो त कमरे जी छित खुली पई आहे हज़रत याकूब सुरो मथां बीठो आहे जलेस तो मुंहिंजा पुट ख़बरदार चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ चवरूं पवंदी न माथे कोन कढूं था छा चयो एक अल्लाह जी बाणी फने तुम विच उंगली पाया खूब में कहिया यूसुफ ताई दामन पाके प्यारे यूसुफ वेखी दाग न लाई
मुझा प्यारा पुट ख्याल कजा पान के दाग न लगाजा पंहिंजे मथां ग़लत ॻाल्हि न आणजा अल्लाह जे कामिल वली इल्मी हदीस जे माहिर हज़रत शाह वलीउल्लाह उहो आलिम रब्बानी जो जॾहिं मक्के पाक में वियो आहे मदीने पाक में वियो आहे चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मक्को भी भलो मदीनो भी चओ चओ ॿुधी न वञे मक्को भी भलो मदीनो भी असांजे लाइ ॿई भला असांजो मक्के में रब करीम जो बेट आहे क़िबलो आहे मदीने मुनव्वर में क़िबले जो भी क़िबलो ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ हज़रत क़िबला साईं बुलबुल सिंध मरहूम मौलाना काजी दोस्त मोहम्मद रहमहुल्लाह रहमतन वाक़िअतन पाण बयान फरमायो मूंखे चङी तरह यादि आहे वलिकुल्लि विजहतुन हुव मुवल्लिहा फरमायो त हर कंहिंजे लाइ तवज्जुह वारी जाइ आहे रुख करण वारी जाइ आहे क़िबलो माना जहिड़े माण्हू मुतवज्जिह रहे अहिड़ो जाइ आहे पर अल्लाह ताला जे पाक ज़ात जे तवज्जुह जो मरकज़ मदीने जे घोट जो चेहरो मुबारक आहे सुभान अल्लाह अॼनि आलिमनि जा किथां मज़ार भरनि हाणे थी वियो आहे अजीब दौर अजीब माहौल अल्लाह करे त असां उन जी नक्शे कदम ते हलूं मुझे मुस्तफ़ा करीम जा आशिको हबीब करीम जा उम्मतियो शाह वलीउल्लाह सोने लिखियो आहे त मां मक्के में वियो आहियां उन जाइ ते विस जिते हबीब करीम जी ज़ात बरकात जे बाबा सोने हज़रत अब्दुल्ला जो घर हो जंहिं घर में हज़रत आमिना हबीबन करीमन जी ज़ात गिरामी खे पंहिंजे वजूद मां ॿाहिरि आंदो हो हबीब जी ज़ात बरकात शरीफ़ फरमा थिया शाम जे मुल्क जूं मारियूं नज़र आयूं बुसरा जे बेले में जेके उठ पे पन चढ़िया वरनि जा उन जा चप बि चुरंदे नज़र पे आया उहे वरनि जा पन बि नज़र पे आया शाह वलीउल्लाह फरमाइनि था मां उन घर जे दीदार ते वियुसि अञा दर ते पहुतो हां ॾिसां त अंदरि वली वेठा आहिनि आलिम वेठा आहिनि उन जे मथां अल्लाह जा मलाइक परनि ते पर ॾियो आसमान सां वञी लॻा आहिनि उन्हनि खां पुछां थो तव्हां कीअं आया आहियो रूहानी तरह पुछां थो उन्हनि फरमायो जिते भी मदीने जे घोट जो मीलाद थींदो आहे असांजी ड्यूटी लॻंदी आहे शाह वलीउल्लाह खे बिदअती चओ उन ते नाराज़ थी पओ उनखे बि झलियो मक्का मुकरमा खां वरी मदीने मुनव्वर में कहिड़े शहर ते सारी दुनिया के शहरन का महबूब जी बाला बस्तिया आराम कंदड़ अज ताईं ते मुझे सुहने हबीब जी हस्तिया सारी दुनिया के शहरन का ये शहरन काने खाकी शफा हिते इश्क वारन ला नफाई नफा बेशहर में काने खाक शफा हिते इश्क वारन ला नफाई नफा पर मुनकिर जे नसीबन में आई मुनकिर जे नसीबन में आई अज़ली अबदी बदबख्तिया सारी दुनिया जे शहरन का महबूब दीवाना बस्तिया आराम कंदड़ अज ताईं ते आराम कंदड़ रसते गौर कजा आराम कंदड़ अज ताईं ते मुझे सुहणे हबीब जी हस्तिया सारी दुनिया के शहरन का
तुझी दर ते वेहण वारे खां पुछ फरमाए तो कड्डा मुंह पेरन में तोरे लख लगन अदब जो सबब फरमाए तो कड्डा मुंह पेरन में तोरे लख लगन अंगुर अंगूठी ना बचे छिपो पेर छिनल तब भी दे न फिरन माजती जात न पाया 50 साल थींदा मदीने मुनव्वरा वेठा हासी कहिड़े शहर में तुंहिंजे दर ते दिल रुबावरी जो अचा 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 तव्हां राज़ी आहियो तयारी आहे दिल जवे थी ओछो समाज करे वेही रही तुंहिंजे दर ते दिल रुबावरी जो अचा 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 सीधा दिल बई पवन ठरी जो अचा 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 सीधा दिल बई पवन ठरी जो अचा 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 हर कंहिंजी जुदा तो आहे हाशा कहीं कयो कुटुम जो साल कहीं घुरियो खजान माल कहीं कयो कुटुम जो साल कहीं घुरियो खजान माल मूंखे ॾियो का इश्क जी ज़री ॿियो अचा 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 मूंखे ॾियो का इश्क जी ज़री ॿियो अचा 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 तुंहिंजे दर ते दिल रुबावरी ॿियो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी ॿियो अचा 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 वॾी आवाज़ कोन दी सुभान अल्लाह ज़ोर सां छा खपे कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया कंहिंखे कहिड़ी लोचया मूंखे हीअ सदाई सोचया मूं लाया भलाई बेहतरी जो अचा 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 मूं लाया भलाई बेहतरी जो अचा 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 तुंहिंजे दर ते तुंहिंजे दर ते तुंहिंजे दर दिल रुबावरी जो अचा 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 दीद दिल वई पवन ठरी जो अचा 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 को सदर जो को वज़ीर जो को गुलाम अमीर जो को सदर जो को वज़ीर जो को गुलाम अमीर जो नाज़मूल तुंहिंजी नौकरी ॿियो अचा 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 तुंहिंजे दर ते दिल रुबावरी ॿियो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी ॿियो अचा 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 दीद दिल बई पवन ठरी ॿियो अचा 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 हरम शरीफ में वेठा हुआ अजीब ॻाल्हि हिकु अल्लाह जे बानी ॻाल्हि की थी जिद्दे शरीफ खां बस निकिती उते असां तव्हां वांगुरु माहौल कोन्हे जो सीटुनि खां वधीक माण्हू हेठां मथां माण्हू निज़ाम रस्ते में स्टाफ थींदो आहे बसुनि जो 2 कलाक हली वरी स्टाफ कंदा आहिनि कलाक जो वक़्फ़ो थींदो आहे बस जो रखो थे बीठा जॾहिं बस वरी हारन वॼाया चढ़ण जे लाइ माण्हुनि खे सॼो सीट बा सीट माण्हू हा वेही विया हिकिड़ी सीट ख़ाली हुई माण्हू नज़र न आयो पुछा कयो हिते केरु हो चयो हिकिड़ी औरत हुई वॾो मसइलो औरत काॾे हुई बोलियो
जेके बस में माण्हू आहे उहे हेॾा होॾा ॻोल्हण लॻा, ॾिठो त होटल जे पोयां मसलो विछाए पियो आहे। उहा औरत अल्लाह जे बाबरकत ज़ात जे अॻियां सजदा करे झुकी रब करीम जे अॻियां निमाज़ पढ़ी हाणे मदीने पाक जे मुंहुं कयो रोए वेठी, वारो कतार रोई। चयोसि बाबा हल बस तुंहिंजे इंतज़ार में बीठी आहे, हार में वॼाए वॼाए थकिजी पियाऊं, छो थी रोई? महबूब जी दरबार में धी बी अचे, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि, कहिड़ो कंधु खणी हलंदसि। फिराई फिटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमान मुताबिक़ त सूंह विञायमि सूमिरा केॾे वियमि कमाल, वञा कीअं वतन ॾे अहिड़ो वठी हाल, जे मूडी जमाल त पसाम कुहार जो, सूंह विञायमि सूमिरा मेरो मुंहुं थियो में हलणो पियो में जिते हल हज़रत हबीब करीम जा आशिक़ो शाह वलीउल्लाह मदीने पहुतो आहे, फयूज़ुल हरमैन में लिखियो पियो आहे, हबीब जे ॼारी पाक जे साम्हूं बीठो आहे। फरमाए थो हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न, जॾहिं बि मां हाज़िरी ॾिनी, जॾहिं बि सलाम अला मारस, जीअं जो पहुचंदो होसि त मां पंहिंजे दिलबर नबी खे खिलंदे मुरकंदे पंहिंजे अखियुनि सां ज़िंदह मौजूद ॾिसंदो हो। चओ सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां जो अल्लाह ताला सवाब ॾींदी, अजर ॾींदी। हज़रत यूसुफ सोने जे मथां इम्तिहान त हज़रत याकूब जे मथां पहुचे, ही त मदीने जो घोट आहे, ही त सभिनी जो सरताज आहे, ही त सभिनी जो सरदार आहे, ही त हर उम्मती खे संभाले थो, किथे बि हुजे अर्ज़ कंदो त मदीने वारो महिरबानी करे छॾी। पहिरीं शइ जेका अल्लाह बयान कई उहा आहे अल्लाह जो ख़ौफ़। अल्लाह जो ख़ौफ़ नबीअनि खां सिखो, अल्लाह जो ख़ौफ़ मुस्तफ़ा करीम जे प्यारनि सहाबनि खां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾाढा जो सुभान अल्लाह ॿुधी न वञे, जेके बि नक्शबंदी सिलसिले जा आहिनि, केतिरियूं दरगाहूं थुल्हे लेखे सब पीर मिठा साईं जा जेके बि ख़लीफ़ा आहिनि, मुरीद आहिनि, उन्हनि जी ख़ासि तवजो जी ॻाल्हि आहे त असां अव्हां जो सिलसिलो जॾहिं पढ़बो त हली हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते पढ़ो। ॾाढा जो सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां जो रब भलो कंदी, ॾाढा जो सुभान अल्लाह। मां पुछां थो, जेकॾहिं मौजूद कहिड़े बि बुज़ुर्ग जे ख़िलाफ़ को मौलवी आहे, को माण्हू आहे, त उन जे लाइ तोखे केॾी नफ़रत आहे, केतिरो दुख आहे, हवायो असांजे साईं जे ख़िलाफ़ आहे। पर जेको न अबू बकर सिद्दीक़ पूरे नक्शबंदी दुनिया जे मुर्शिदनि जे मुर्शिद जी माण्हू कमी करे, घटि वधाई करे, ॿुधायो त उहो ख़ुदा खे जवाबु छा ॾींदो ऐं उनजे वाफ़ा जो ज़हन छा। मां तोखां पुछां थो, तुंहिंजे पीउ जो हक़ तो ते वधीक आहे मुर्शिद जो? जवाब ॾियो न, ॿई जवाब नथा ॾियो, ॻाल्हायो राजा। हिकिड़ो चए थो पीउ जो, ॿियो चए थो मुर्शिद जो, कहिड़ो भला मैदान में आयो? असल हक़ त माउ पीउ जो आहे, उन खां वधीक उस्ताद जो आहे। जेको बाअख़लाक़ उस्ताद हुजे, जे वटि सही तरबियत तइलीम हुजे, बद अख़लाक़ न हुजे, जो शागिर्द जी ज़िंदगी तबाह करे, ऐं उन खां वधीक हक़ मुर्शिद करीम जो आहे। हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल हुसैनी असांजे सिलसिले जा सालार आहिनि, वॾे कमाल जा साहिब आहिनि। इमाम रब्बानी जे नाले वठण सां ई इंसान जे दिल में
तहरुक पैदा थी वेंदो आहे अल्लाह जे ज़िक्र जी मेहरबानी थी वेंदी आहे वॾे कमाल वारो वली आहे जंहिं अल्लाह जे प्यारे हक़ जे लाइ सही अक़ीदे जे लाइ पंहिंजे मसलक खे बयान करण जे लाइ मज़हब खे बयान करण जे लाइ जेल काटिया तकलीफ़ूं ॾिठियूं संदन बच्चा जेल में मिलण आया ख़्वाजा मोहम्मद मासूम साईं रहमतुल्लाह अलैह आयो मिलण पीर सां मुलाक़ात करे चतो बाबा मां जेल में आयो असांजी मथां गरो तो गुज़री पाण फरमाईं था मुंहिंजा पुट जेल जो दौरो करे आ जेल घुमी आ जेल ॾिसी आ आदर मुंहिंजा बाबा साईं जेल जो दौरो करे घुमी फिरी आ वियो आ जेल में हिकिड़ो माण्हू न हो सिख बि हा हिंदू बि हा कई क़िस्म जा मज़हबी माण्हू हा कई क़िस्म जा माण्हू हा हिकु न ॿ न दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पुट खे समाज घुमी आहे जेल में हर क़िस्म जा माण्हू आहे हाणे वञी निहारे त सिख न रहियो आहे मुस्लमान हिंदू हिंदू न रहियो आहे मुस्लमान भील न रहियो आहे मुस्लमान जेतिरी बि मज़हबनि वारा हज़रत इमाम रब्बानी जेल में रही करे उन्हनि खे मुस्लमान बनायो आहे उन्हनि खे क़ुरान करीम जी तालीम ॾिनी आहे जेल खे इदारो क़ाइमु करे छॾियो आहे जेके गुमराह उहे राह ते अची विया जेके बेदीन उहे दीनदार बणिजी विया जेके काफ़िर उहे कामिल बणिजी विया जेके हक़ खां परे हा से हक़ जा पुजारी बणिजी विया ही हज़रत इमाम रब्बानी मूं वटि गाॾीअ में किताब पियो आहे हलंदे खणी वरितुम जवाहिर मुजद्दिदिया उन में लिखे थो त इमाम रब्बानी सां अल्लाह अल्लाह अल्लाहु ला इलाहा इल्लाहु 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 साईं महबूब जे मिठे नाले ते अंगूठा चुमंदो चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ ज़ोर सां ॿुधाई ॿुधा जवाहिर मुजद्दिदिया में लिखे पियो आहे हज़रत इमाम रब्बानी माना जेकी बि अल्लाह जा कामिल वली आहिनि अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि उहे पक्का सुन्नी मुहम्मद घोट जा आशिक़ आहिनि इहे सभु अबू बकर सिद्दीक़ जे फैज़ सां फैज़याब आहिनि अबू बकर सिद्दीक़ खे मञणो पवंदो उन जे शान जे अॻियां झुकणो पवंदो उन जे शान खे तस्लीम करणो पवंदो हर नक्शबंदी सिलसिले वारो ख़ुसूसन हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो जो रायतो आहे उन जो फ़ैज़ आहे उन जी बरकत आहे उन जी महिरबानी एॾी शान वारो एतिरनि अज़मतुनि वारो मदीने जे साईं जी मशहूर रिवायत उलमा खां ॿुधी चुका आहियो हबीबन फरमाया मेराज वारी रात आसमान खां मथे विया आहियूं सिदरतुल मुंतहा खां मथे विया आहियूं अञा मथे विया आहियूं ओचितो आवाज़ आयो कि या मुहम्मद इन रब्बक युसल्ली हबीबी तुंहिंजो रब तो ते दुरूद थो पढ़े दुरूद थो मोकिले साईं फरमाईंदा मां बीठो हुक्म त ख़ुदा जो आहे पर आवाज़ अबू बकर सिद्दीक़ जो
सुभान अल्लाह थोड़ो छोटो चई ॾाढा कर कॾहिं असां पैसा ॾिनो जो हर पैसा ॾाढा चओ बोला हिकु सिद्दीक़ जो आवाज़ किथां आयो फरमान थियो त इहो तुंहिंजो बि प्यारो आहे मुंहिंजो बि प्यारो आहे साईं त अर्श अज़ीम जे मथां जॾहिं मां पहुतो आहियां त अर्श जे कुंगरनि ते जिते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल लिखियल हो पुठियां अबू बकर सिद्दीक़ लिखियो चओ सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ वॾी आवाज़ सां उन जो शान बयान कर अमीर उमर जो शान बयान कर उस्मान गनी जो शान बयान कर सोने अली जो शान बयान कर असहाब किराम जो औलाद अतहार जो शान बयान कर सुन्नी जे सीने में सभिनी जो प्यार आहे जेतिरो शान हज़रत अबू बकर सिद्दीक़ अफज़ल सहाबा जेतिरो शान एतिरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजे रब करीम जो ख़ौफ़ आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकाते प्यारे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी जन दुनिया का रहलत थी अजीब ॻाल्हि ज़हन में थी हज़रत अमीर उमर सुनो तो फरमाए सिद्दीक़ अकबर जी रहलत अन नबी साईं जी जन दुनिया का ज़ाहिरी रहलत थी नबी सुने हज़रत अबू बकर सिद्दीक़ मसनद नशीन खलीफ़ो मां उन सां कचहरी जे लाइ मुलाक़ात जे लाइ मिलण जे लाइ महबूब जूं ॻाल्हियूं करण जे लाइ मंझंदि जो टाइम मां हुनजे दरवाज़े ते पहुतो आहियां अञा दरवाज़े ते पहुतो आहियां तंदरा अबू बकर सिद्दीक़ जे रोअण जो आवाज़ आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जो आवाज़ आहे पुकार लॻी पई आहे फटवा लॻी पई आहे मुंहिंजा दिलि भर अव्हां कहिड़े फ़िक्र में आहियो अव्हां कहिड़े ग़म में आहियो जब कंहिंसां अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हाए पियो हज़रत उमर फरमाए थो मूं सम्झो मुहबत जी मौज इश्क जी औज यार यादि पियो आहे तॾहिं पियो रोए तॾहिं पियो ॻाल्हाए मां दरवाज़े खे धक हणी खण के खोलायो आहे दरवाज़ो खोलाए अबू बकर सिद्दीक़ दरवाज़ो खोलियो हेठि उमर धक न हणी हा कुझु वक़्तु माठ करे बीही हा मां रुनो ज़रूर पे पर ख्वाब में होसि निंड में होसि सुजागी कान हुई मूं ख्वाब में ॾिठो त मां पहिरीं आसमान खां मथे वियो हा ॿिए टे खां मथे वियो हा चोथे पंजे खां मथे वियो हा छहें खां मथे वियो हा सतें खां मथे वियो हा जिते जिते नबी आहे सभई नबीअ मूं ॾिठा पर मदीने वारे घोट जो दीदार न पियो थिए मुंहिंजो मलाइको ॾिसो मुंहिंजो हबीब सुहिणो किथे आहे मूंखे चवनि पिया त अर्श जे कुंगरे ॾे निहार मथे निहारिया हबीब करीम जो हिकिड़ो हथु अर्श जे कुंगरे में पियो आहे ॿिए हथ सां पाण चाबी पिया हलाइनि पुछो थो या रसूल अल्लाह चाहे फरमाए था जहन्नम खे तालो हणी छॾिया न जहन्नम खुलियल हूंदो न मुंहिंजी उम्मत जहन्नम में वेंदी चओ सुभान अल्लाह कंहिं लिखियो मज़ा सुबुह जो को अॻु ॾेई दॻु ॾेई किथां लिखियो हो हिकु त लिखियल खे मञीर कोन था पर तंहिं हूं बि मखदूम मोहम्मद हाशिम ठठरी सुने जंहिंजी हाज़िरीअ जे दौरान जॾहिं मदीने मुनव्वर में वियो किथे वियो महबूब खुदा का है दरबार मदीने में ताजा तो सुभान अल्लाह महबूब खुदा का है दरबार मदीने में है उम्मत यासी के गमख्वार मदीने में मक्का में बरसते हैं अनवार खुदावंदी और रहमत का लगा देखा बाजार मदीने में रहमत का लगा देखा बाजार मदीने में वो दिन भी आए
न चवे थी आमीन चओ। मौत में भी आएगा वो रात भी आएगी, वो रात भी आएगी जब मिल के चलेंगे हम, जब मिल के चलेंगे हम, जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में, जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में। महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत यासी के गमख्वार मदीने में। सुभान अल्लाह जाओ बड़ी बड़ी आवाज दो अल्लाह ताला जी ज़ात बरकत प्यारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ अल्लाह जे खौफ में अल्लाह जे प्यारा लिखियो हज़रत अमीर उमर फरमाया तो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मदीने वारे सा चारिक राबितो हो, मज़ार में भी राबितो हो, बाहर भी राबितो हो, गार में राबितो हो, दरबार में राबितो हो, सरकार सा राबितो हो, गुफ्तार में राबितो हो, यार सा राबितो हो, चीनी निहार राबितो ही राबितो वास्तो ही वास्तो। अरे जेकी दुनिया जा कामिल वली हज़रत मखदूम इस्माइल किरियालो वारो नक्शबंदिया उन जा कई मुरीद हन वो त पंहिंजी मिजाज अजीब रखंदो। इमाम बख्श मरहूम जे मज़ार बंद कया तो नहीं कलंदर शहबाज नथो मिले, कीअं मिले? हज़रत कलंदर शहबाज वरी मिजाज बदलियो अजीब मिजाज। साईं हाफ़िज़ साहब जन मूंखे ख्वाब में ज़ियारत कराई, फरमायो त मखदूम मोहम्मद इस्माइल जे वञो। मखदूम साहब मज़ार ते वेही रही साईं कलंदर सुहिणो मूंखे ठाहे ॾे कोन जी सुभाणे सां बात थी वई वली कामिल अगवान उशाकन जो शहबाज कलंदर, अगवान उशाकन जो शहबाज कलंदर। सुन्नी 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 दिलदार ही दिलबर, सुन्नी 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 दिलदार ही दिलबर। अगमान उशाकन जो शहबाज कलंदर। मखदूम साहब हज़रत मोहम्मद इस्माइल साहब नक्शबंदिया अबू बकर सिद्दीक़ जे फेज़ वारा केॾा भॼंदा रस्तो ई कोन्हे को। साईं फरमायो मां 2 रातियूं पढ़ियो यासीन शरीफ कुरान करीम नेठ मखदूम साहब जी ज़ियारत थी। ख्वाब में मूंखे गॾु वरदई सेवन शरीफ पहुताऊं। ख्वाब में हज़रत कलंदर शहबाज बाजी ज़ियारत कराई तो साईं जो फरमायसि साईं कलंदर जी साईं ही त तुंहिंजो ज़ात भाई या सैयदा हिन जो त ख़्याल कजो। ऐं उन खां पोइ उन साईं चयो त मां जॾहिं बि ॾींदो हा त महिरबानी थींदी। ॿी अजीब ॻाल्हि पर मां कंदुसि न छो त मेरी सियासी टकर थी थो वञे। अल्लाह जा प्यारा बानरो हबीब करीम जा आशिको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो फैज़ अजीब आहे, गरीब आहे, साहिब कमाल आहे। हज़रत हबीब करीम जे प्यारे अमीर उमर ने फरमायो जॾहिं अबू बकर सिद्दीक़ दुनिया तां रिहलत करे विया आहिनि मां संदन पुट खे चयो अब्बा अबू बकर सिद्दीक़ खिलाफ़त जे ॾींहनि में ॾींहं जो कमकार सां हूंदो आहे, मुआमला संभाले जंग जी नज़रदारी कंदो आहे, रात जो छा कंदो आहे। फरमाई चाचा बाबा साईं पंहिंजे घर में हिकिड़ी कुंड में नंढो कमरो रखियो हो हुन में इबादत कंदो हो। पुट मूंखे इबादत वारो कमरो ॾिसण जो शौक़ु आहे, वठी आयो अंदर जो त जन काशी भुञी पी आहे उनजी खुशबू हूंदी आहे। ईअं खुशबू आई पुछ
छा कयम हीअ छा जी चेते बाबा रात जो बीहंदो हो नमाज नफली पढ़ंदो हो कुरान करीम पढ़ंदो हो पढ़ंदी पढ़ंदी अंदर मां आह निकरंदी ही इश्क जी पाह निकरंदी ही दर्द जी दाह निकरंदी ही उन जी ये खुशबू आ जेका शे भुनी भी आ इन अंदर इश्क जे उबाड़ निकरंदा ही हजरत अबू बकर सिद्दीक जेको अल्लाह जे खौफ वारो बाहे तो मदीने जे घोट जे इश्क वारो बाहे सुभान अल्लाह राजा जा राजा बचा मूसा तो आहिन भागन वारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा अबू बकर उमर उस्मान अली प्यार रखो जन प्यारा आहिन भागन वारा 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 अबू बकर उमर उस्मान अली प्यार रखो जन प्यारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा सिद्दीक अव्वल ईमान आंदो महबूबन जे लायो मांदो बच्चा कुर्बान घर कुर्बान घर कुर्बान हर शे कुर्बान सिद्दीक अव्वल ईमान आंदो महबूबन जे लायो मांदो कुरान आया रे गार सजो कुरान आया रे गार सजो पढ़ो नहीं बाजारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा अबू बकर उमर उस्मान अली प्यार रखो जन प्यारा आहिन भागन वारा आहिन भागन वारा खुदा देखो पहली बुनियादी शिया खौफ खुदा होंदो तो अकीदो गलत न रखबो खौफ खुदा होंदो तो नमाज न छड़बी खौफ खुदा होंदो तो मदीने जे घोड़े सुन्नत महते रखबी खौफ खुदा होंदो तो हलाल रोजी बोलबी खौफ खुदा होंदो तो जिना शराब बुराई न थींदी एक ही अहिड़ो अजीब नुस्खो आहे जेके खुदा बड़ी बयान तो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह ईमान वारो अल्लाह खंड जो तनजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द हर नफ़्स सोचे उन सुभाणे यानी क़यामत जे लाइ छा करे मोकिलियो छा चवंदा आहिनि मैं उहो कर जेको मींहं वसंदे कम न मींहं वसंदे वॾनि वीचारनि जो चवणु सही आहे उहो कर जेको क़यामत में कम अचे सकरात में कम अचे कब्र में कम अचे खुदा जे वलीअ दान वठी वे ऐं खुदा जो कसम त उहे उन ऐन टेम ते ईंदी महिरबानी था कनि जंहिंजो हिसाब अल्लामा फखरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर जो साहिब जंहिंजे तफ़सीर में माक़ूल मनक़ूल अजीब अंदाज़ जो इल्म आहे उन बुज़ुर्ग खे हिकिड़ो भेरो ख्वाजा नजमुद्दीन कुबरा वलीअ जी दरगाह जी हाज़िरी नसीब थी हिकु भेरो आलिम हो ऐं आलिमनि जो क़द्र हुजे फकीर जेके न बुज़ुर्ग जा मुरीद उन जी नज़र मौलवियुनि ते पई ॼण जमाल घोटे जुलाल वरितो मुल्ला मुल्लू मां पुछी थो खुदा जो कसम थो विधा कहिड़ो बुज़ुर्ग आहे जेको कंहिं आलिम वटि न पढ़ियो आहे ॻाल्हाए
ॾाढा ॻाल्हि ॿुधी छा थो वञी हूंदो त तूं कंदो आई न अरे मौलवी कुरान पढ़ाए हदीस पढ़ाए तुझू छिड़बो बि सही खिलाऊं बि सही अल्लाह जे वलीअ जो शान बि ॻाए उहो त ख़ुदा जे कामिलनि जे क़दम जी मिटी थो कान खे सम्झे पर तूं बि हुनजो क़दुरु कर दिल पर हबीब जी हदीस आहे मदीने जे घोट फरमायो त आलिम आबिद खां ईअं भलो आहे जे मां मुहम्मद करीम अदना उम्मती खां भलो आहे चओ सुभान अल्लाह वॾे वॾे आवाज़ सां चओ मां सभिनी खे अर्ज़ु कंदो आहियां सभिनी खे अर्ज़ु कंदो आहे त ख़ुदा पंहिंजे उलमा जो क़दुरु कयो उलमा जो एहसास रखो उलमा जो एहतराम कयो उलमा खे प्यार ॾियो जेके मदीने जे घोट जा सचा ग़ुलाम सचा सुन्नी ऐं वलीअनि कामिलनि जी शान खे बयान कंदा रहनि हज़रत नजमुद्दीन कुबरा जे दरबार में हज़रत इमाम राज़ी आयो मोती हज़रत रूमी सोने फरमायो सवेल साईं भूरा छा मूंखे फोन कई त हिकिड़े बुज़ुर्ग जा पेट खणी थो जा मुंहिंजो घबरा मूंखे माफ़ी ॾे छा कजे हज़रत रूमीअ खे था ॾिसूं त छा पियो चए थोरो गौर कयो तूं सत किताब सत बरक दरनार सीनरा अज इश्क़े हक गुलजार किताब समी किताब समी कागज़ बाहर जागो फकीर ॾाढा दफ़ा मुंहिंजे रपोड़ा छा कंदा छा चयो रूमीअ खे छा चयो सजल सरमस्त खे छा चयो बेटाई घोट खे छा चयो कंहिं बुज़ुर्ग हज़रत रूमी रहमतुल्लाह अलैह उहो वली नथी हूंदी वली ॼमती ॼाओ हिकु जेॾा छोकिरा आया रांदि कंदे रूमी साहब खे रांदि कंदे कहिड़ी हिन माड़ी जी छित तां चढ़ी डोड़ी हुन ते हलूं हुन तां डोड़ी हुन ते हलूं मुस्तनबी शरीफ़ जे मुक़दमे वारे लिखियो त रूमी चए थो त इहा बा कहिड़ी मुर्सी आहे हिन जाइ खां हुन जाइ ते का मुर्सी अचो हिन आसमान खां ॿिए ते छा ॾिनी ॿिए खां टे ॾियो टे खां चोथे ॾियो अरे साईं रस्तो किथे आहे की रस्तो मदीने वारो खोले आया पोइ लाख थोरी थींदो आहे सुभान अल्लाह जा वॾे आवाज़ सां चओ वह हज़रत रूमी तुंहिंजो इश्क़ समझ शाद बाशे इश्क़ खुश सोदाई मां ए तबीबे जुमिल इल्लत आए असांजा इश्क़ तूं सदाईं खुश तू असांजे दर्दनि जी दवाऊं तू असांजे मर्ज़नि जी शिफ़ाई तू असांजे बीमारनि जो इलाज आहे कलंदर शहबाज कंदर में सुतो पियो आहे मिटी पई लॻे धूड़ पई लॻे पथरियूं पियूं लॻनि पुछूं था साईं छा आहे ॾिसो तव्हांखे ख़बर कान्हे का इश्क़े दोस्त हर साअत दरूनी नार में रक़सम कहे बर हाथ में कलम कहे बर खार मेरा किस्म इश्क जी मौजा के बला कंदन में आया के बला बाह में आया के बला बातों के सारे जो नदी मैं तो हिन बाह जो पावर एतरो कोने जेतरो कलंदर के इश्क जो पावर इश्क जी गर्मिया इश्क जी हरारत इश्क जी तेजिया एतरी भी कशे में आई गाना सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां तो सुभान अल्लाह ॾाढा खुली हथ मथे खणी चो अल्लाह ताला जो अता फरमाए खुदा जो खौफ दुनिया जी शइ अल्लाह फरमाए तो सुभाणे लाइ छा कयो अथई सोच वरी सो फरमाए वत्तक़ुल्लाह पहिराईंदे
या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वरी वत्तक़ुल्लाह अल्लाह के अंदर जो अल्लाह खबीरुम बिमा तअमलून जेकी कयो था रब सब जी ख़बर रखंदड़ आहे वला तकूनू कल्लज़ीन नसुल्लाह फअंसाहुम अनफुसहुम उलाइक हुमुल फासिकून उन्हनि वांगुरु न थियो जिन अल्लाह खे विसारियो उहे अहिड़ी मुसीबतुनि में फाथा जो उन्हनि खां पंहिंजो पाणी विसरी वियो आहे इहे फासिकनि अॻे छा इरशाद थियो आहे ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नत हुमुल फाइजून टे था जो सुभान अल्लाह ॿिया ॿियो कुझु जो वणे नथो चओ त सही न थी जन्नत वारा जहन्नम वारा बराबरि न क़ुरान पाक जन्नत वारा ऐं जहन्नम वारा राजा 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 चेते असहाबी बक़िस्म थई माना तो करे क़ुरान में बक़िस्म थई हिकड़ा जहन्नमी असहाबुल जन्नत असहाबुन नार क़ुरान जी माना अचे कान पोइ पढ़ण नथो अचे हिकिड़ो थो चवे सोहणे मुश्किल कुशा जो नालो क़ुरान में आहे किथे आहे वहुवल अलीय अल अज़ीम ॿिए चयो त अड़े चया तूं टिनि यार जो कोन ॾिठो आहे किथे आहे अल्लाह फरमातो वतीन एक दो तीन जागो वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अज़ीज़ अल्तेन वतीन एक दो तीन हथ की माना न कभी माना ओहा कभी जे मदीने जे घोट समझाए तो सुभान अल्लाह राजा जो मन काल फिल कुरान बिरायही फक़द कफर कुरान में पंहिंजी हथ ठोकी माना कंदो काफ़िर थी वेंदो असहाबुन नार जहन्नमी आहिनि असहाबुल जन्नत जन्नती आहिनि अल्लाह फरमातो ॿई बराबरि न आहिनि कीअं मौला बराबरि न आहिनि अल्लाह फरमातो असहाबुल जन्नत हुमुल फाइज़ून जन्नत वारा कामयाब है मज़ो तरह थींदो जो जन्नती जन्नत में होंदा जहन्नमी जहन्नम में होंदा जन्नत वारा सदे पुछंदन जन्नत किथे आहे किथे सते आसमान खां मथा जागो का जाने वारी न सॼो ॾींहुं खां फंकी थोए धपन थी ज़ुल्म पियो हले खुदा जे हबीब खां बस कंहिं बि क़िस्म जो नबी नथो थी सघे थी नथो सघे मुमकिन ई न हबीब आख़िरी नबी आहे चओ सुभान ॾाढा चओ वॾे आवाज़ सां चओ ही तव्हां बल्ब छो लॻाया राॾियूं छो लॻायूं जो सिज लही वियो आहे मुहम्मदी सिज लहण वारो आहे सुहिणे पीर जे पीर खां पुछो गौसुल आज़म खां पुछो साईं जन मूंखे ॿुधायो मां बाज़ार जे अॻ में दरबार ते वियो वेठा आहिनि त हज़रत पीर मिठा साईं जो हिकिड़ो फ़क़ीर मोहम्मद छॾींदा हुआ मुल्ला मोहम्मद उनजो तफ़सीली किसो न मक़सदी मां अचां उनखे महबूबन करीमन जे दरबार जी ज़ियारत उन दरबार में हज़रत पीर मिठा साईं जो बि दीदार कंहिंजो राजा ॻाल्हाए ज़ोर सां थो चओ पर साईं ॿुधाइनि पिया त हू मुल्ला मोहम्मद पियो चवे त मदीने जे घोट में मुलाक़ात कराइण ते अब्दुल कादिर जीलानी बीठो राजा जो सुभान अल्लाह वो तॾहिं त मूं चयो हो तुंहिंजो मुंहिंजो सभ जो तीर आ दस्तगीर दस्तगीर आ तुंहिंजो मुंहिंजो सभ जो तीर आ
दस्तगीर दस्तगीर हसन ऐं हुसैन जो बचो बेशक है सैयद ही सचो बेशक है सैयद ही सचो वंड वंडन वार वीर दस्तगीर 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 तुझो मुझो सब जो तीर दस्तगीर दस्तगीर हिंद सिंध अरब ऐं अजम सब करीम जो मनिन कदम सब करीम जो मनिन कदम वाह माह ही मुनीर दस्तगीर दस्तगीर तुझो मुझो सब जो तीर दस्तगीर दस्तगीर कुरान पाक में अल्लाह फरमायो जन्नत वारा कामयाब अब जन्नत तुझे हथ में ॻाल्हि ज़ोर सां जवाब रे तुझे हथ में मुझे हथ में ॿिए हथ में न जन्नत खुदा जी या मिल्कियत मुस्तफ़ा जन्नत जवाब रे मिल्कियत अरे होरे के शिरक थियो मां जातो ही दुकान खुदा जो पर कहन के मिल्कियत आहे या न या तकड़ी मां बता रही रहा जागो गाला अबा ऐशा म्यानो आहे तो खुदा जी शे पर कहजी कहजी मिल्कियत कुर्सी खुदा जी शे कहन कहजी मिल्कियत जन्नत जो खालिक खुदा है खुदा जी अता सा मालिक मोहम्मद करीम तो सुभान अल्लाह आजा चल जोर सां चल हथ मथे खड़ी जो तवा समझा बजा दी का मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डालन मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले की खुल्द जनाब रबिया को बिगड़ी लाखों की बनाई है सुभान अल्लाह वडी वडी आवाज हबीब करीम जी ज़ात बरकत आशिको नबी जन्नत जो मालिक नबी जे हथ में जन्नत जूं कुंजूं आहिनि तव्हां ॿुधो ॿुधो उलमा खां हुज़ूर फरमाइता था इन्नल जन्नत हरामुन अलल अंबिया हत्ता अदखुलहा अना व अलल उमम हत्ता तदखुलहा उम्मती जन्नत अदियन नबियन ते हराम ये सीमा कदम न रखा ॿियनि उम्मतुनि ते हराम ये सीब जी उम्मत जन्नत में न वञे अब जन्नती उहो आहे जंहिंखे मदीने जो घोट जन्नती चवे वो जन्नती आहे हथ मथे खणी ॿुधायो नबी से जेके जन्नती ते जन्नती आहे या न ॻाल्हि त सही नबी से सवद अली जन्नती आहे या न खातून जन्नत जन्नतियाणिया आहे हसन हुसैन जन्नत जा सरदार आहे सादी ज़बान मुहम्मदी ज़बान है तर्जुमान अल्लाह की प्यारी ज़बान फरमाया थे अबू बकर जन्नतिया उमर जन्नतिया उस्मान जन्नतिया अली जन्नतिया जज़बान हुते सच्चिया हिते बि सच्चिया जन्नत वारनि जो वॾो मक़ाम मूं अधु बेठो त जन्नत आसमाननि खां मथे आहे जहन्नम सती ज़मीन खां हेठि पर क़ुरान करीम फरमाए थो त जन्नत वारा जहन्नम वार छॾींदा वनादा असहाबुल जन्नत असहाबन नार
सती आसमान खां मथी रहण वारा सती ज़मीन हेठि रहण वारनि खे सॾु कंदा उन जो सॾु जहन्नम वारा ॿुधंदा। तफ़सील मन्नार में रशीद रज़ा नजदी आलम ख़ुदि थो लिखे त एतिरे पंध ते कीअं ॿुधंदा, लिखे थो इन जे करे ॿुधंदा जो जॾहिं रूह जिस्मान निकिरंदो आहे हुनजो पावर वधंदो आहे, हुनजी ताक़त वधंदी आहे। जन्नत वारनि जे कननि में कुवत आहे, एतिरी आवाज़ ते उन जहन्नम वारनि जो ॻाल्हाइण ॿुधंदा। मां पुछां थो जी जहन्नम वारा सती ज़मीन खां हेठां ॻाल्हाइनि था, जन्नत वारा ॿुधनि था त लाड़काणे वारा तव्हांजे दर्द जी दाह मदीने वारो ॿुधंदो या न। या रसूल हक़ चाहे या लिखिल मुर्तज़ा या गौसल खुदा जा वालो इंसाफ कयो, इंसाफ कयो। तू सिक सां सलात सलामत जो पर महबूब खे बि यादि कर, तुंहिंजा सलाम बि ॿुधे थो, सलात बि ॿुधे कोन अची ॿुधे थो, कोन अची ॿुधे थो। जेके चओ था ॿुधे थो से तो ॼाण कजो वरी ॿुधे थो न। हा दुरूद सलाम जी वॾी बरकत आहे। महबूबन करीम जी ज़ात आहे बरक़ात जी। हिकु आशिक़ बुज़ुर्ग जो बयान हो त हिकु मलाइक अल्लाह जे दरबार में दुआ घुरी, या अल्लाह मूं ते तूं ड्यूटी जेका रखी आहे, मलाइक ते ड्यूटी रखे त मुख़्तलिफ़ कम आहिनि, उहा मूंखे ड्यूटी माफ़ कर, मोकल दे त तुंहिंजे महबूब ते वेही सलात सलाम पढ़ां। मलाक भला इहा मुंहिंजी ड्यूटी बेइबादत आहे, मुंहिंजो हुक्म थो वञे मौला आहे, पोइ छो थो चवां तुम्हारे जी सलात सलाम पढ़ां। या अल्लाह उनजो वजह ही आहे तो मूंखे एतिरो नवाज़ियो आहे जो बेले में बीहां त वणनि जा पन गणे वञा, वारीअ जे थर में वञा त रेती जा ज़रा गणे वञा, से अवल खां आख़िर ताईं फुड़ा गणे वञा। पर मदीने जे घोट जो मती जॾहिं सलात पढ़ंदो आहे, सलाह पढ़ंदो आहे, उन ते तुंहिंजी एतिरी रहमत वसंदी आहे जो मां गणे न सघंदो आहियां, गणे पूरी न पवंदो आहियां। दिलि चवे थी ड्यूटी माफ़ कर त तुंहिंजे हबीब ते सलात ई सलात वेठो पढ़। खुदा जो कसम पढ़ी कर्ज मर्ज दर्द दुश्मन फितना बीमारियूं तकलीफ़ूं जेका अथई हबीब जे दुरूद सदके दूर थी वेंदा, अर्ज़ मंज़ूर थी वेंदा, क़ल्ब ममूर थी वेंदा, सीना मसरूर थी वेंदा, बरकत सां भरपूर थी वेंदा, खुदा जो दर्द दूर थी वेंदा। पर कर पाकेट सिगरेट जो कढी धूड़ विझी बाहि ॾेई तुंहिंजे खीसे में तस्बीह पई, या नबी सलाम अलैका। हर पियो का कोडर पियो हर कॾहिं ॾाढो वाह रेड़ो वाह कोई कॾ हला हली हला, पर दिल में भुजे ज़बान ते भुजे, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलवातुल्लाह अलैका। पढ़ंदो रह। दुनिया में माण्हू ॿ गॾिबा पोइ कचहरी थींदी आहे, टे गॾिबा कचहरी थींदी आहे, सोची न त तूं अकेलो आहीं। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। नबी मोमिननि खे साथ वधीक वेझो आहे। ओ गरीब, ओ मिस्कीन, ओ चोरियूं करण वारा, ज़ोरियूं करण वारा, हराम खोरियूं करण वारा अकेलो नहीं। मदीने जो घोट तो सां गॾु आहे। वेठो सलात पढ़, वेठो सलाम पढ़, वेठो यार खे यादि कर, उतां ई बेबी रोज़ी मिलंदी जो तूं त खाईंदे तुंहिंजा बच्चा बधा पी पवंदा। अल्लाह जन्नती जन्नती आहे जो सुभान अल्लाह। किन शेरन चदान ओ जन्नत कनू में को दोज़ख भला।
पर मां चवंदो आहियां त ईअं न चओ। पोइ वरी वटि ॾींदो त मजाज़ी माना हीअ फलाणी हीअ चवण जी ज़रूरत कोन्हे। मदीने जे घोट जन्नत जी दुआ घुरी आहे। काबी जो तवाफ़ कंदड़ जॾहिं रुकन यमानी खां अॻिते हलंदो आहे त छा चवंदो आहे? रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार। जन्नत वॾी नेमत आहे जिते रब जा दीदार थींदा, मदीने जे घोट जा दीदार थींदा। भला नबी साईं जहन्नम में कोई दीदार करे थो छा? अकुल त कहिड़ो थियो? जिता की मोहरा ने खिलावी नबी से दो दफे मोहरे खारी पड़ी। सोचो ये कने कहे बुजुर्ग जी मंसूब को शेर आ तो वो जाने खुदा जाने तवा एरो शेर पढ़ो ही न। तवा शेर उहो पढ़ो जंहिंमें राहत रहमत फायदा बरकत मदीने जे घोर इश्क जो सबक मोहब्बत जो दर्द असा के जन्नत खपे। छो त रब जो दीदार भी जन्नत में आ, त मोहम्मद करीम जो दीदार भी जन्नत में आ, असहाब भी जन्नत में, इमाम भी जन्नत में, शहीद जन्नत में, वली जन्नत में। तो के वने भाग को खड़ी जो हर भर में कुत्तों तक भले जागो जा नको जागो जा। अस्हाबुल जन्नत हुमुल फाइजून। अक्की अल्लाह फरमायो लौ अंज़लना हाज़ल कुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअम मुतसद्दिअन खशियतिल्लाह व तिलकल अमसाल नदरिबुहा लिन्नास लअल्लहुम यतफक्करून। जी हिन कुरान खे असीं जबल ते लाहियो आहे। हिन कुरान खे अजीब मज़हब उन्हनि जो आहे जेके चवनि था त असल कुरान इमाम महदी खणी गार में लिखी वियो आहे। अब इमाम हुसैन न लिखो महदी छो लिखंदो? ॻाल्हायो कुरान पढ़ण जे लाइ आयो या लिकाए रखण लाइ आयो आहे? ॾाढा त ॻाल्हायो खुदा जे नाले ॾाढा त ॻाल्हायो। थोरो सोचो जेसीं नबी से मथे मेराज ते वियो न उते अलाह खे करे हज़रत अली सां जी दीदार करण वियो। अजीब सोच। खुदा अवां असांखे सही सोच अता फरमाए, सही समझ अता फरमाए। खुदावन ते करीम जवान हो नबी पाक जी ज़ात बाबरकात ते नाज़िल थियल कुरान अल्फ बिस्मिल्लाह जी देखा अलहम्द जी अलवफ़ा और नाज़ सीन ते इहो ई कुरान आ। न घटि आहे न खुटल आहे न अण पूरो आहे। इन कुरान जी हिफ़ाज़त ज़िम्मो अल्लाह पाण खयो आहे। नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। पर कहिड़े नमूने हिफ़ाज़त पियो कराए खुदा? जे रुॻी काग़ज़ ते लिखाए हा मुमकिन हो त काफ़िर उछलाए छॾीनि हा, गुम करे छॾीनि हा। रब लखे सीननि में इन कुरान खे महफ़ूज़ कराए छॾियो। नंढा बच्चा बि हाफ़िज़, वॾा बि हाफ़िज़, जवान बि हाफ़िज़, ॿोढ़ा बि हाफ़िज़। ईअं कुरान सां पढ़ण जो दिलि ठरी हिफ़ाज़त करण वारो रब ही कुरान। तो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। अल्लाह फरमाए तुझे जबल ते लाहियो हा, जबल खे न जी सम्झ ॾियो हा, इन जे हुक्म जो शूर ॾियो हा त जबल टुकड़ा टुकड़ा थी वञे हा, फाटी पवे हा, ज़रा ज़रा थी वञे हा। अभी वही मिसाल जेके मान खे बयान करे ॿुधायो मन हे सोची मन फिक्र कनि। अल्लाह जो क़ुरान शान वारी शइ आहे, एतिरो प्यारो आहे जो अल्लाह ताला ॿी आयत में छा बयान फरमायो? फला उक़सिमु बिल खुन्नस अल जवार लिकुन्नस वल्लैल इज़ा असास वस्सुब्ह इज़ा तनफ़्फ़स इन्नहु लक़ौल रसूलिन करीम ज़ी क़ुव्वतिन इंद ज़िल अर्श मकीन मुताअ सम्मा अमीन। बड़ी मजेदार ॻाल्हि आहे। अल्लाह करीम
या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक रब्बुक करीम मदीने के घोटब करीम क़ौल रसूलिन करीम कुरान करीम रब्बु करीम नबी करीम कुरान करीम वो इन्हनि खे छॾे दे पासे भिका छो कहिड़ी ज़रूरत बेटा छा छा फरमायो छा की वञी छो बेली थींदियनि जो गंजक वठ करीम जी करी छा चओ छा गंजक वठ करीम जी जग जो वाली जो साखो हूंदो सो कंहिंजो इश्क अल्लाह सी क़ुरान पाक कई लख भन बीजा त अल्लाह ताला छा फरमाए नथा ॿुधो चओ सुभान अल्लाह दवा पढ़ा ताजा चओ वसमाए वतार वमा अदराक मत्तारिकुन नज्म साकिब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफिज फलयंजुरुल इंसान मिम्मा खुलिक मिम्मा दाफिक यखरुज मिन बैन सुल्ब वत्तराइब इन्नहु अला रजइही लकादिर यौम तुबिल सरार फमा लहू मिन कुव्वतिन वला नासिर والسماء ذات الرجع والأرض ذات الصدع إنه لقول فصل وما هو بالهزل رب हेतिरा क़िस्म फरमाए थो त क़ुरान इन्नहु लक़ौल फصل ही हक़ ऐं नाहक़ में फ़ैसिलो कंदड़ कलाम आहे ही चछर नाहे मज़ाक नाहे भोग नाहे अल्लाह ताला ॿी जाॾे छा बयान फरमायो ॿुधंदो या तकलीफ़ आयो हाफ़िज़ ॿुधाए हाफ़िज़ सही न रुॻो न चवां ॿिया चवंदा हाफ़िज़ हाफ़िज़ अरे मुंहिंजा मिठड़ा भाउ गार जो अहिड़ो कारीगर जो हिजे रवां खुली ॿधी पाको पियो कंदो पर